भगवद गीता अध्याय पहिरियों अर्जुन विषाद योग। धृतराष्ट्र संजय खां पुछियो, ऐं संजय मूंखे ॿुधाए, धर्म जे मैदान कुरुक्षेत्र में जिते मुंहिंजा ऐं पांडव जा पुट जंग लाइ गॾु थिया आहिनि, उहे छा करे रहिया आहिनि? संजय चयो, ऐं राजा, जॾहिं दुर्योधन पांडवनि जी फ़ौज खे तरतीब में बीठल ॾिठो त हू पंहिंजे उस्ताद द्रोणाचार्य वटि वियो ऐं थोरे गुरूर सां चवणु लॻो, ऐं आचार्य, पांडवनि जी हिन वॾी फ़ौज खे ॾिसो, जंहिंखे तरतीब ॾिनी आहे तव्हांजे ई शागिर्द द्रौपद जे पुट। हिन फ़ौज में वॾा वॾा वीर आहिनि, भीम, अर्जुन, सात्यकी, विराट, राजा द्रौपद ऐं ॿिया केतिरा ई सूरमा जेके जंग में माहिर आहिनि। ऐं असांजी फ़ौज में बि तव्हां पाण, भीष्म पितामह, करण, कृपाचार्य, तव्हांजो पुटु अश्वत्थामा ऐं केतिरा ई ॿिया वीर आहिनि जेके मुंहिंजे लाइ जान ॾियण लाइ तयारु आहिनि। असांजी फ़ौज भीष्म पितामह जी हिफ़ाज़त हेठि आहे ऐं तमामु वॾी आहे। पांडवनि जी फ़ौज भीम जी हिफ़ाज़त हेठि तमामु महदूद लॻे थी। तंहिं करे तव्हां सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते बीहो ऐं ख़ासि करे भीष्म पितामह जी हिफ़ाज़त करियो। ऐं पोइ भीष्म पितामह कौरवनि जे वॾे वीर ज़ोर सां पंहिंजो शंख वॼायो। ऐं उन आवाज़ सां सॼे मैदान में जोश पखिड़िजी वियो। शंख, ढोल ऐं ॿिया जंगी आवाज़ गॾिजी हिकु वॾो शोर बणिजी विया। ऐं पोइ कृष्ण ऐं अर्जुन पंहिंजो दिव्य शंख वॼायो। भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव ऐं ॿियनि वीरनि बि पंहिंजा पंहिंजा शंख वॼाया। इहो आवाज़ एतिरो ताक़तवर हो जो आसमान ऐं धरती गूंजी उथिया। ऐं इहो आवाज़ दुर्योधन जी दिलि में हल्को ख़ौफ़ बि विझी वियो। उन वक़्तु अर्जुन चयो, जंहिंजे रथ ते कृष्ण सारथी हुआ, ऐं कृष्ण, मुंहिंजो रथ ॿिन्ही फ़ौजनि जे विच में वठी हल। कृष्ण रथ खे आहिस्ते आहिस्ते विच मैदान में आणे बीहारियो ऐं चयो, अर्जुन, ॾिस इन्हनि खे। अर्जुन ॾिठो, साम्हूं भीष्म पितामह, द्रोणाचार्य ऐं पंहिंजा माइट, चाचा, भाइर, उस्ताद ऐं दोस्त, इहे सभु साम्हूं बीठल हुआ। इहो मंज़र ॾिसी अर्जुन जी दिलि लरज़ी वई। हुन चयो, ऐं कृष्ण, जॾहिं मां पंहिंजनि खे हिन जंग लाइ बीठल ॾिसां थो, मुंहिंजा हथ कमज़ोर थी वञनि था। मुंहिंजो वात सुकी वियो आहे ऐं मुंहिंजो जिस्म लरज़ी रहियो आहे। मुंहिंजो गांडेव हथ मां छॾिजी रहियो आहे ऐं मां बीह बि नथो सघां। ऐं कृष्ण, मां का बि सुठी ॻाल्हि नथो ॾिसां। न मूंखे फ़तेह घुर्जे, न राज, न ख़ुशी, छो त जिन लाइ असां इहो सभु चाहियूं था उहे ई साम्हूं बीठल आहिनि। उस्ताद, ॾाॾा, पुट, चाचा, मां इन्हनि खे मारणु नथो चाहियां, भली इहे मूंखे मारे छॾनि। ऐं कृष्ण, जॾहिं असां पंहिंजनि खे मारींदासीं त असांखे सिर्फ़ु पाप मिलंदो, ख़ानदान टुटी वेंदो, धर्म ख़तमु थी वेंदो। ऐं जॾहिं धर्म ख़तमु थिए थो त अधर्म वधी वञे थो ऐं पोइ सॼो समाज बर्बादु थी वञे थो। तंहिं करे हीउ जंग करणु सही नाहे। ऐं पोइ अर्जुन पंहिंजो धनुष ऐं तीर हेठि रखी छॾियो ऐं रथ में वेही रहियो। दिलि ॾुख सां ऐं अखियूं ॻोढ़नि सां भरियल अर्जुन जंग खां इनकार करे छॾियो। हीउ आहे अर्जुन विषाद योग, जिते हिकु वॾो वीर पंहिंजे अंदर में टुटी पियो ऐं इतां खां शुरू थिए थी सच जी ॻोल्हा। अहिड़ी तरह सां भगवद गीता जो अध्याय पहिरियों पूरो थियो।